नाज़रीन, मीरपुर माथेलो में ज़कात लायल औरतुनि सां बि ठगी थियण लॻी। दरख़्वास्त लिखी ॾियण लाइ बि 50 खां 100 ऐं 200 रुपया राशि अमलदार वठनि था। रक़म भरण बावजूद अञा ताईं मुस्तहिक़ माण्हुनि खे ज़कात बि नाहे मिली। वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूद आहे मीरपुर माथेले मां मेरा टीवी जो रिपोर्टर कासिम कलवड़। कराची खां पोइ टैक्स ॾींदड़ डिस्ट्रिक्ट घोटकी ज़िले हेडक्वार्टर मीरपुर माथेलो में मां मौजूदु आहियां। हिते जेतिरो बादशाही ज़िलो सॼो वेंदो आहे डिस्ट्रिक्ट घोटकी, 5 शुगर मिलूं, 2 खाद भाण जूं 2 वॾियूं फैक्ट्रियूं ऐं 4 खां 5 गैस जा वॾा ज़ख़ीरा ऐं केतिरा ई बिजली घर मौजूदु आहिनि। हिते लैंड रेवेन्यू जे हवाले सां जेके मामला मसला आहिनि उहे डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट वटि ईंदा आहिनि। गॾोगॾु हिते जेके ज़कात जे हवाले सां ही औरतूं हिते धरती धणी जेके हिन पहुतल आहिनि, हिननि खे हिते ज़कात जे आसिरे में झांसो ॾेई करे 50 रुपए जो हिकिड़ी दरख़्वास्त लिखी करे हिनखे फुरियो वञे पियो। हिनखे कंहिंखे बि अॼु ताईं दरख़्वास्त हिनखे का ज़कात वग़ैरह न मिली सघी आहे। ही हिते 7 जी तादाद में डिप्टी कमिश्नर घोटकी एट मीरपुर माथेलो जी ऑफिस जे ॿाहिरां हिते मौजूदु आहिनि। हिननि खे ज़कात न मिली सघी आहे। ज़कात जे लाइ हिते केतिरनि ॾींहंनि खां हिते मौजूदु आहिनि ऐं हिननि सां इंसाफ़ न थियो आहे। ही ज़कात जे लाइ दरपदर आहिनि। डिप्टी कमिश्नर घोटकी जी ऑफिस जे गेट ते केतिरनि ॾींहंनि खां हिते मौजूदु आहिनि ऐं हिननि खे डिप्टी कमिश्नर ॿुधण जे बजाए पंहिंजे पुलिस एहलकारनि खे चई छॾियो आहे त हिनखे अंदरि न छॾियो वञे ऐं ही ज़कात जे ख़ातिर जेके आयल औरतूं आहिनि उनखे गेट ते तरसायो वियो आहे ऐं गेट ते सुबुह लाको ही औरतूं वेठियूं आहिनि। ही ज़कात जे लाइ जेको आहे हिते मौजूदु आहिनि। हिननि जो चवणु इहो आहे त असांखे डिप्टी कमिश्नर घोटकी जेको आवाम जो ख़ादिम सॾाईंदो आहे उहो मिलण जे लाइ तयारु न आहे ऐं ही दरपदरी जी ज़िंदगी गुज़ारे रहियूं आहिनि। हिननि खे का बि ज़कात अञा ताईं मिली न सघी आहे। हिननि चीफ सेक्रेटरी सिंध खां मुतालबो कयो आहे त हिननि खे हिननि जी डिप्टी कमिश्नर खे खां पुछाणो कयो वञे ऐं हिननि जी का ॿुधी वञे दाद फ़रियाद। ही छा जे लाइ आया आहिनि? हिते 7 जी तादाद में लेडीज़ हिते मौजूदु आहे। हिनखे इंसाफ़ न मिली सघियो आहे ऐं ही हिते मौजूदु आहिनि। जी।